छाची वई मुआ छाची वई हिन जो हथ आहे तुंहिंजी तबाही पोयां हिन जो हथ आहे होश कर मुआ होश कर मुंहिंजी हिन सां कहिड़ी दुश्मनी जो हिन खे तबाह करण लाइ सोचींदुसि सोचींदीअ छा तूं त हिन घर खे तबाह करे छॾियो आहे तबाह जे दुनिया में कंहिंखे पंहिंजो दुश्मन सम्झे थी तो हिन खे ई पंहिंजो दुश्मन सम्झे थी मथो त जाइ ते अथई दिमाग़ ख़राब कोन थियो अथई छो थो असांखे पाण में विढ़ाई माठ कर माई माठ कर खैरा जे सर ॾे खैर हुजे फकीर साईं तू हकीकत बयान कर जेका बि ॻाल्हि आहे ज़ाहिर करे ॾे मुझे सच्ची मुरीदानी है ॾिस हिन घर के फिटाइण जे लाइ हिन औरत कालो जादू करायो हुई खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां सम्झो त ईअं ई ज़ाइफाणू वाता पयूं थियो हिक ॿिए सां ॾंद चक ॾियूं पर मूंखे त इहा ख़बर ई न हुई त हीअ धूती का एॾो दुश्मनीअ में अॻिते निकिरी वेंदी न खैरा न हिन जी ॻाल्हियुनि ते न लॻ ही मो पाण खे विढ़ाइण थो चाहे बस हाणे बस सचे मुर्शिद ते थी इल्जाम हणे पई माई जेसी ताईं मां तोखे न हितां धिका ॾेई घर मां कढां तंहिंखां अॻु में ई तूं हली वञ अॼु खां पोइ मुंहिंजे दर ते पेर न रखजांइ वरी जेकॾहिं ॾिठो मां न पंहिंजे दर घर में त ॿई टंगूं गोॾनि खां भञी उछलींदीसांइ खैरी 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 कुझु होश कर तूं हिन धोखेबाज़ जे करे मूंखे अञा कोन थी मुड़े अञा बीठी थी वात हणे जेसी ताईं मां तुंहिंजी चङी तरह मरमत करे छिती तो पेड़ मोड़ जे चवण ते लॻी आई मथो फिरियो अथई छा बचा थी हलो काल खाए थी पई हाणे घबरा न मूं हिन कारे जादू जो असर ख़तम करे छॾियो आहे ख़ुदा कंदो वरी भाउ हिन घर में भेड़ो कंदो आमीन सुम्मा आमीन फकीर साईं जे इएं थियो ऐं भाग फेरो पियो मुंहिंजे घर ॾे त मां उते मज़ार ते ईंदसि अचे तोखे पहरूं ॾेई वेंदसि ऐं पहराए वेंदसि हक 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 अकबर मूसा खान का तुझो पलांद वठो जंहिं तरफ़ बि हाणे तूं इशारो करी न उनजो कंत कोरे वठूं कंत खान मां त इहो ई चाहींदुसि तो जेको भी थियो उनके दरगुजर करे छॾियो न अकबर न न जेकॾहिं हाणे दरगुजर कयमि न त मूसा खान जा हथ असांजे गर्दन ताईं पहुचंदा हाणे अकबर उनखे जवाब लाज़मी आहे हा बाबा साईं मूसा खान सां अहिड़ो त कमु कयो वरी अची असांजे पेरनि ते किरे ये करणो पवंदो रमू ये करणो पवंदो मूसा खान ठा करे पोयां वार कयो आहे पोयां खान मुझे प्लान में दुश्मनी के नए सिरे उभारण की का भी जरूरत न है जेकर ॿीहर मूसा खान कुछ भी करे तो वो तव्हां जेको भी कदम खणंदो न त मां भी तव्हां सां गॾु हूंदुसि बाक़ी सिर्फ हिकु चक्कर मुंहिंजो चवणु वठो त सब्र कयो छो छो अकबर छो न उते ख़ामोश रहूं हा खान कुछ समझण जी कर जेकर थोरियुनि ॻाल्हियुनि ते बंदूक हलायूंसीं त ये मामूली ॻाल्हि आहे हाँ हिन में ॾोह असांजो ई आहे खान सॻ सूदो भुगतो वियो आहे सॻ सूदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन जेको रिएक्शन त निकिरंदो न मूंखे सम्झ में नथो अचे त इहो तूं सब्र किथां सिखी आयो आहीं अकबर पंहिंजे बेइज़तीअ जे बदिले में तूं दुश्मन खे माफ़ करणु सिखियो खान हिन वटि ईअं करे सम्झो मूसा खान असांजो चंडो चंडे सां मिलियल आहे जेकर ॿिन्ही धुरियूं हिक ॿिए जे घर में टाटा उछलींदा रहियासीं न त ॿिन्ही धुरियुनि मां ख़ुशि रही केरु बि न सघंदो ऐं जेकर ॿिन्ही धुरियुनि खे ख़ुशि रहणो आहे न त कुझु सब्र मां कमु वठणो पवंदो ठीकु आहे अकबर जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे न त मां ज़हर जो ठुक भरींदुसि ज़हर जो ठुक पर जेकॾहिं तुंहिंजी तरफ़ां का बि अॻु भराई थी त मूसा खान सां गॾु उनजी हवेली खे सारे राख जो ढेर बनाए छॾींदुसि ढेर छो त खान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु
अधी मुझे तो सब चालू नाकारा थी वञनि दिलावर मुंहिंजी हिक बि नथो मञे हिक बि कीअं बि करे दिलावर खान जा वधंदड़ कदम तोखे रोकणा पवंदा तोखे जेकॾहिं न हाकिम खान हिते पहुची वियो पोइ अहिड़ो भंग में रंग मिलंदो जो मुंहिंजो नाव निशानी न रहंदो ही जेको आयो छा करे वियो इन जे वारिस खान जो सॼो ज़ोर हाकिम खान ऐं दिलावर खान खे हिकु करण जो आहे जेकॾहिं हाकिम खान मूसा खान वारनि वटि हुजे हा न त कॾहिं बि ॿाहिरि हिकु थी न सघंदा पर इहो वारिस खान हिननि जो वॾे में वॾो सॼण आहे आख़िर ॻाल्हियूं कहिड़े हद ताईं पहुतियूं ॾींहं ॿिनि में दिलावर खान वेंदो ऐं हाकिम खान खे परचाए हिते वठी ईंदो ऐं हाकिम खान जो पहिरियों कमु ई हूंदो सोनीअ सां मिलण जो जॾहिं न सोनी असांजो राज़ खुलियो त पोइ ॿुधाए अधी त असांजो अंजाम छा थींदो ही जेके बि माण्हू मूं आहिनि न ही जेके बि मूं आहिनि उहे असांजे खाते में लिखिया वेंदा असांजे खाते में अदा तूं त मूंखे बि ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे अधी ख़ौफ़ तोखे किथे आहे मूंखां पुछ मूंखां त मां हाणे वक़्तु कीअं थो गुज़ारियां अधी मुंहिंजूं रातियुनि जूं निंड्रूं हराम थी वयूं अखियूं बंदि थो कयां त ईअं थो लॻे ॼण दिलावर खान जो रिवालर मुंहिंजे मथां पियो आहे मथां हर वक़्तु मौत जो ख़ौफ़ रहे थो दिमाग़ गम ई करणु छॾे वियो आहे त कीअं भंग में रंग मिलाइजे आख़िर इन मसइले जे छुटकारे जो हल छा आहे दिलावर जो मौत वॾा जेकॾहिं इजाज़त ॾियो कुझु ॾींहं ॻोठूं थी अचां हिन वक़्तु रुस्तम खान बि ॿाहिरि वियल आहे ऐं अव्हां बि वञो पिया जे मूसा खान जे कुतनि हेॾो जो रुख कयो त उन्हनि खे मुंहुं केरु ॾींदो महमूद ऐं पीरल हिते छॾियूं पियो वञा मूसा खान वारनि जे लाइ इहे ॿ ई काफ़ी आहिनि तूं उते घणा ॾींहं रहंदे 2 ॾींहंनि में ई वापसि मोटी ईंदुसि वञ भली पर उते हाणे टियों ॾींहुं न थिए जेसि ताईं मां हाकिम खान खे राज़ी करे वठी अचां 3 ॾींहं न थींदो त पोइ मां हिलाए थो निकिरण जी कर ऐं टाइम सां निकिर हा हितो निकिरण महिल थोरो ख़्यालु कजां मूसा खान जी हद में खतरो आहे तोखे पके ते छॾे असां वापसि मोटी ईंदासीं तव्हां तकलीफ़ न कयो नसुराब असांखे का बि तकलीफ़ न ईंदी मूसा खान जे माण्हुनि लाइ मां पुॼण लाइक़ु आहियां ज़िद छॾ हाणे हलण जी कर इहा तकलीफ़ असांखे कोन मारींदी पके खां पोइ असां वापसि थींदासीं नथा मुड़ो त हलो मोटरसाइकिल बीठियूं आहिनि हलो वारिस खान तोखे कीअं सम्झायां हाकिम खान तोखे कीअं सम्झायां यार तूं मूंखे छा सम्झाईंदे एॾी जल्दबाज़ी चङी नाहे सोराब को खीर पिया ॿार नाहे जो असां हुनखे अगवा करे उतां खणी ईंदासीं पोइ छा हिते वेही पंहिंजा हथ ऐं तरियूं असां मटींदा रहूं सोराब जे हिते अचण जो इंतज़ार सोराब जे अचण खां अॻु जेकॾहिं अदा वॾो हिते पहुची वियो त पोइ हिन चकर खणी न मिलजांसि या असां शर्त रखंदासीं त पहिरियों तव्हां नौकिरियाणी सां मिलण चाहियो था इहो अदा मञी थो ई कोन दिलावर खान खे मञाइण मुंहिंजो कमु आहे मुंहिंजो न वारिस खान न तूं अदा वॾे खे नथो मञाए सघे इन ई करे मां तोखे चवां थो अदा वॾे जे अचण खां अॻु सोराब खां नौकिरियाणी जो राज़ मञाइण असांजे लाइ तमामु लाज़मी आहे ऐं मां हुन सां मिलणु चाहियां थो त आख़िर हुन जे मथां कहिड़ी वॾी मजबूरी जो हुन एॾो वॾो इल्ज़ाम मुंहिंजे मथां आयो मूंखे नथो लॻे त सोराब एतिरो जल्दी असां अॻियां राज़ खोलींदो हाकिम खान जी हालत गूंगा बि ॿोलींदा आहिनि ऐं सोराब जी छा मजाल आहे जो मुंहिंजे हालो ज़ुबान बंदि रखी पोइ ॾींहुं ॿ इंतज़ार कर जीअं ई सोराब हिते पहुचंदो त हुनखे ॿधी तो हवाले कंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे हाकिम खान वाइदो
ॿाहिरि बि वियो कम खां हाणे मूंखे ॿाहिरि बि इंतज़ारु करणो पवंदो खाना शायद कमाल खान वारनि ॾिसी वरितो अॼु खां पोइ तोखे कॾहिं बि हिते नज़र न ईंदी अरे अकबर यार जेकॾहिं ॿाहिरि नज़र न आई न त हवेली में अंदर ई हलणो पवंदो हा माई ॾाढी ख़तरनाक आहे इन खां पहिरियां जो मुंहिंजा पोल ई पधरा थी वञनि जेको बि माल घर मां त अचे मेड़े सेड़े निकिरी वञा जेकॾहिं न माईअ खे मुंहिंजी असलियत जी ख़बर पइजी वेंदी त असुल खल ई पुठीअ तां लाहे छॾींदी माई तोखे भी घणा फ़कीर ऐं मुर्शिद मिलिया हूंदा पर तोखे मूं जहिड़ो फ़कीर न मिलियो हूंदो अॼु खां पोइ वरी ॿिए कंहिंखे बि मुर्शिद कान कंदीअ मां पंहिंजे दोस्त फ़कीर जो पलांद कयूं थो वञा जंहिंखे तो घर में अंदर 3 ॾींहं बंदि करे छॾियो हो अलाह वाही माई वॾी अलाह वाही
परेशानी खत्म करण जे लाइ मुंहिंजी सलाह छो नथो वठे? कहिड़ी सलाह? इहो ई जेको थियो सो दरगुज़र करे छॾ। सोनीअ ऐं सोडे जी शादी कराए पंहिंजे मथे जो सूर ई खत्म कराए छॾ। सकीना, मां सोनीअ जे निकाह जे करे परेशान न आहियां। हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, मां जंहिं तरफ़ बि इशारो कंदुसि उहो सोनीअ सां निकाह करण लाइ तयारु थी वेंदो। पर मां चाहियां थो त सोनीअ सां निकाह करे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ हाकिम। लाज़मी न आहे त हाकिम ई सोनीअ सां शादी करे। जॾहिं गुनाह हाकिम कयो आहे त हुनजो अज़ालो ॿियो छो करे? जॾहिं हाकिम सोनीअ सां शादी करण ई नथो चाहे त पोइ उनजे मथां ज़ोर छो था रखो? मां ॾिसां पियो त अॼुकल्ह मूंखां वधीक तूं परेशान आहीं। ॻाल्हि कहिड़ी आहे? न न, मां परेशान न आहियां। जेकॾहिं तूं परेशान न आहीं त हिन ॻाल्हि खे छॾ। मां ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे। कन खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं सोराब जी ॻाल्हि ॿाहिरि निकिती या कंहिंखे हुनजे बारे में ख़बर पई त हुनजी मां खल लाहे छॾींदुसि। खल लाहे छॾींदुसि हुनजी। हितो जेकॾहिं ॻाल्हि ॿाहिरि निकिती, इहो कमु हकीम ई करे सघे थो। बादशाह, तूं मूं मथां अचई शक थो करे। मूंखे तो ते शक न पर पूरी पक आहे। नमक वारस खान जो खाईंदो, सच्चाई दिलावर खान रखंदो। हकीम, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं इहा ॻाल्हि दिलावर खान खे ख़बर पई त तुंहिंजे सीने में गोली मां हणाईंदुसि। मां अकबर, मूसा खान का तुझो पलांद वठे जंहिं तरफ़ बि हाणे तूं इशारो करी न उनजो कंद पोरे वठूं। कंद खान मां त इहो ई चाहींदुसि त जेको बि थियो हुनखे दरगुज़र करे छॾियो। न अकबर, न न, जेकॾहिं हाणे दरगुज़र कयुमि न त मूसा खान जा हथ असांजे गर्दन ताईं पहुचंदा। हाणे अकबर, हुनखे जवाब लाज़मी आहे। हा बाबा साईं, मूसा खान सां अहिड़ो त कमु कयो, अहिड़ो त कमु कयो वरी अची असांजे पेरनि ते खणी। ये करणो पवंदो रमू, ये करणो पवंदो। मूसा खान ठा करे पोयां वार कयो आहे। पोयां खान, मुंहिंजे प्लान में दुश्मनी खे नए सिरे उभारण जी का बि ज़रूरत न आहे। जेकर ॿीहर मूसा खान कुझु बि करे थो, पोइ तव्हां जेको बि कदम खणंदो न त मां बि तव्हां सां गॾु हूंदुसि। बाक़ी सिर्फ़ हिकु चकर मुंहिंजो चवणु वठो त सब्र कयो। छो छो अकबर, छो छो मां ते ख़ामोश रहूं? खान कुझु सम्झण जी कर। जेकर थोरियुनि ॻाल्हियुनि ते बंदूक हलायूंसीं त ये मामूली ॻाल्हि आहे। हिन में ॾोह असांजो ई आहे। खान, सग सूदो भुगतो वियो आहे, सग सूदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन जो को रिएक्शन त निकिरंदो न। मूंखे सम्झ में नथो अचे त इहो तूं सब्र किथां सिखी आयो आहीं अकबर। पंहिंजे बेइज़तीअ जे बदिले में तूं दुश्मन खे माफ़ करणु सिखियो। खान, हिन वक़्तु ईअं करे सम्झो मूसा खान असांजो झंडो झंडे सां मिलियल आहे। जेकर ॿिन्ही धुरियूं हिक ॿिए जे घर में टांडा उछलींदा रहियासीं न त ॿिन्ही धुरियुनि मां ख़ुशि रही केरु बि न सघंदो। ऐं जेकर ॿिन्ही धुरियुनि खे ख़ुशि रहणो आहे न त कुझु सब्र मां कमु वठणो पवंदो। ठीकु आहे अकबर, जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे न त मां ज़हर जो वॾा, जेकॾहिं इजाज़त ॾियो कुझु ॾींहुं ॻोठूं थी अचां। हिन वक़्तु रुस्तम ख़ान बि ॿाहिरि वियल आहे ऐं अव्हां बि वञो पिया। जे मूसा खान जे कुतनि हेॾो जो रुख कयो त उन्हनि खे मोह केरु ॾींदो? महमूद ऐं पीरल हिते छॾियूं पियो वञा। मूसा खान वारनि जे लाइ इहे ॿ ई काफ़ी आहिनि। तूं उते घणा ॾींहं रहंदे? 2 ॾींहंनि में ई वापसि मोटी ईंदुसि। वञ भली, पर उते हाणे टियों ॾींहुं न थिए जेसि ताईं मां हाकिम खान खे राज़ी करे वठी अचां। 3 ॾींहं न थींदो त पोइ मां हिदायत निकिरण जी कर ऐं टाइम सां निकिर। हा, हितो निकिरण महिल थोरो ख़्यालु कजां।
मूसा खान जी हद में खतरो आहे तोखे पके ते छॾी असां वापसि मोटींदासीं तव्हां तकलीफ़ न कयो नसुराब असांखे का बि तकलीफ़ न ईंदी मूसा खान जे माण्हुनि लाइ मां पुॼण लाइक़ु आहियां ज़िद छॾ हाणे हलण जी कर इहा तकलीफ़ असांखे कोन मारींदी पके खां पोइ असां वापसि थींदासीं नथा मुड़ो त हलो मोटरसाइकिल बीठियूं आहिनि हलो वारिस खान तोखे कीअं समझाया हकीम खाना तोखे कीअं समझाया यार तू मूंखे छा समझाईंदे एडी जल्दबाजी चङी नाहे अची वई छा अची वई मुआ छा अची वई हिन जो ई हथ आहे तुंहिंजी तबाही पोयां हिन जो ई हथ आहे होश कर मुआ होश कर मुंहिंजी हिन सां कहिड़ी दुश्मनी जो हिन खे तबाह करण लाइ सोचींदुसि सोचींदीअ छा तूं त हिन घर खे तबाह करे छॾियो आहे तबाह जे दुनिया में कंहिंखे पंहिंजो दुश्मन सम्झे थी तो हिन खे ई पंहिंजो दुश्मन सम्झे थी मथो त जाइ ते अथई दिमाग़ ख़राब कोन थियो अथई छो थो असांखे पाण में विढ़ाई माठ कर माई माठ कर खैरा जे सर ॾे खैर हुजे फकीर साईं तू हकीकत बयान कर जेका बि ॻाल्हि आहे ज़ाहिर करे ॾे मुझे सच्ची मुरीदानी है ॾिस हिन घर के फिटाइण जे लाइ हिन औरत कालो जादू करायो हुई खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां सम्झो त ईअं ई ज़ाइफाणू वाता पयूं थियो हिक ॿिए सां ॾंद चक ॾियूं पर मूंखे त इहा ख़बर ई न हुई त हीअ धूती का एॾो दुश्मनीअ में अॻिते निकिरी वेंदी न खैरा न हिन जी ॻाल्हियुनि ते न लॻ ही मोह पाण खे विढ़ाइण थो चाहे बस हाणे बसे सचे मुर्शिद ते थी इल्जाम हणे पई माई जेसी ताईं मां तोखे न हितां धिका ॾेई घर मां कढां तंहिंखां अॻु में ई तूं हली वञ अॼु खां पोइ मुंहिंजे दर ते पेर न रखजांइ वरी जेकॾहिं ॾिठो मां न पंहिंजे दर घर में त ॿई टंगूं गोॾनि खां भञी उछलींदीसांइ खैरी 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 कुझु होश कर तूं हिन धोखेबाज़ी करे मूंखे अञा कोन थी मुड़े अञा बीठी थी वात हणे जेसी ताईं मां तुंहिंजी चङी तरह मरामत करे छिती तो पेड़ मोड़ जे चवण ते लॻी आई मथो फिरियो अथई छा वञा थी हलो ॻाल्हि ठाहे थी पई हाणे घबरा न मूं हिन कारे जादू जो असर ख़तम करे छॾियो आहे ख़ुदा कंदो वरी भाग हिन घर में भेड़ो कंदो आमीन सुम्मा आमीन फकीर साईं जे ईअं थियो ऐं भाग फेरो थियो मुंहिंजे घर ॾे त मां उते मज़ार ते ईंदसि अचे तोखे पहरूं ॾेई वेंदसि ऐं पहराए वेंदसि हक 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 ठुक भरींदुसि सिहर जो ठुक पर जेकॾहिं तुंहिंजी तरफ़ां का बि अॻु भराई थी त मूंसां खान सां गॾु उनजी हवेली के सारे राख जो ढेर बनाए छॾींदुसि ढेर छो त खान खुरड़ी हिक हणाईंदो आहे हिक अदी मुंहिंजूं त सभु चालू नाकारा थी वेंदियूं वञनि
दिलावर मुंहिंजी हिक बि नथो मञे, हिक बि। कीअं बि करे दिलावर खान जा वधंदड़ कदम तोखे रोकणा पवंदा, तोखे। जेकॾहिं न हाकिम ख़ान हिते पहुची वियो पोइ अहिड़ो भंग में रंग मिलंदो जो मुंहिंजो नाव निशानी न रहंदो। ही जेको आयो छा करे वियो? इन ये वारिस खान जो सॼो ज़ोर हाकिम ख़ान ऐं दिलावर खान खे हिकु करण जो आहे। जेकॾहिं हाकिम ख़ान मूसा खान वारनि वटि हुजे हा न त कॾहिं बि ॿाहिरि हिकु थी न सघंदा, पर इहो वारिस खान हिननि जो वॾे में वॾो सॼण आहे। आख़िर ॻाल्हियूं कहिड़े हद ताईं पहुतियूं? ॾींहं ॿिनि में दिलावर खान वेंदो ऐं हाकिम ख़ान खे परचाए हिते वठी ईंदो ऐं हाकिम ख़ान जो पहिरियों कमु ई हूंदो सोनीअ सां मिलण जो। जॾहिं न सोनी असांजो राज़ खुलियो त पोइ ॿुधाए अदी त असांजो अंजाम छा थींदो। ही जेके बि माण्हू मूं आहिनि न, ही जेके बि मूं आहिनि उहे असांजे खाते में लिखिया वेंदा, असांजे खाते में। अदा तूं त मूंखे बि ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे। अदी ख़ौफ़ तोखे किथे आहे? मूंखां पुछ मूंखां त मां हाणे वक़्तु कीअं थो गुज़ारियां। अदी मुंहिंजूं रातियुनि जूं निंड्रूं हराम थी वयूं आहिनि। अखियूं बंदि थो कयां त ईअं थो लॻे ॼण दिलावर खान जो रिवालर मुंहिंजे मथां पियो आहे, मथां। हर वक़्तु मौत जो ख़ौफ़ रहे थो, दिमाग़ कम ई करणु छॾे वियो आहे त कीअं भंग में रंग मिलाइजे। आख़िर इन मसइले जे छुटकारे जो हल छा आहे? दिलावर जो मौत।